मूं अर्ज़ पे कयो त अल्लाह ताला इन आयत में उन इज्तिमा जो बयान कयो आहे, उन शानदार जलसे जो बयान कयो आहे जंहिंमें मूं जहिड़ो गुनहगार छा, अव्हां जहिड़ा नेक सालिहबाना छा, पर अल्लाह जा 1.25 लख नबी गॾु थिया ऐं खिताब करण वारो खुद रब्बुल आलमीन पाण। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भला इज्तिमा बि भलो, अचण वारा बि भला, बयान करण वारो बि काइनात जो मालिक ऐं परवरदिगार, पर बयान कहिड़ो हो? इहो ई बयान हो जेको अॼु असीं तव्हां करे रहिया आहियूं, यानी महबूब जे अचण जो बयान। छा फरमायो अल्लाह? प्यार मोहब्बत सां ॿुधो। अल्लाह ताला फरमाए थो इज़ा खज़ल्लाह मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह काल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना काल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। व इस सुभान व दी माना ऐं इस कुरान करीम में जिते बि आयो आहे त इन खां अॻियां उज़्कुर जो लफ़्ज़ मुक़द्दर हूंदो आहे। माना छा थींदी आहे त मुंहिंजा महबूब उहा ॻाल्हि यादि कयो, उन ॾे तवजो फरमायो, छो त अव्हां ख़ुदि उन प्रोग्राम में हुयो। उन प्रोग्राम में ख़ुदि तव्हां हुयो। महबूब करीम खां का ॻाल्हि विसरी कान वई आहे, पर तवजो ॾियारबो आहे, छो त अल्लाह ताला जो हबीब पंहिंजे रब करीम जे दीदार में दाइमन महबूब आहे, हमेशह पंहिंजे मालिक जे दीदार में हूंदो आहे। मेराज शरीफ बि हक़ आहे, पर इहा हिकिड़ी मख़सूस शइ हुई, मगर को लम्हो अहिड़ो न आहे जो रब करीम पंहिंजे महबूब खां पंहिंजो दीदार मख़फ़ी रखियो। अल्लाह साईं असां तव्हांखे प्यार नसीब करे, नबी साईं जी मोहब्बत नसीब करे। अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे फरमाए थो, हबीबा उहो प्रोग्राम, उहो मौक़ो, उहो इज्तिमा, उहो मेल जंहिंमें मूं अल्लाह ताला सभिनी नबियनि खे गॾु करे विहारियो। मुंहिंजा हबीब यादि फरमा जॾहिं मूं अल्लाह नबियनि खे फरमायो, नबियनि खे रुॻी ॻाल्हि करे न ॿुधाई, पर उन्हनि खां पको पको वाइदो वरितो, अंजाम तो इक़रार वरितो। तफ़सीर क़ुरान करीम जी माना बयान कंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि, खोले खोले ॿुधाईंदा आहिनि त हिन आयत जो मतिलबु छा आहे, हिन जी माना छा आहे, ही आयत कीअं लथी, कहिड़े वक़्त में लथी, किथे लथी, कीअं नाज़िल थी। अल्लाह जे कलाम जा तफ़सीर लिखनि था पिया त रब्बुल आलमीन जी ज़ात आहे बरकात 1.25 लख नबियनि खे गॾु करे ऐं फरमायो त नबियो तव्हांखे ख़बर आहे मूं तव्हांखे छो गॾु कयो आहे? मौला तोखे ख़बर आहे असीं तुंहिंजा बाना आहियूं। अल्लाह फरमायो मूं अव्हांखे इन जे करे गॾु कयो आहे त अव्हांखे हिकिड़ो अज़ीम दीदार बि करायां, अव्हां खां वॾो वाइदो बि वठां। मौला दीदार कंहिंजो आहे? अल्लाह ताला सुहिणे हबीब खे फरमायो त मुंहिंजा महबूब अव्हां हिन जे मथां पंहिंजी निगाह करम फेरायो। हुज़ूर सुहिणे जो निगाह कई त मदीने वारे आका जो नूर सभिनी नबियनि जे नूरनि ते ग़ालिब। ईअं सम्झो जही तव्हांजा बल्ब भली ॿरनि पिया, राड भली ॿरे पई, सिज निकिरी पवे, उभरी पवे, त हे ॿरंदा त ज़रूर पिया,
ॾिसण में ईंदा त डरनि पिया, मगर इहा रोशनी इन्हनि जी न हूंदी। इन्हनि जे मथां सिज जी रोशनी ग़ालिब हूंदी, सिज जी रोशनी कवी हूंदी ऐं मथां घणी हूंदी। इहे वीचारा ईअं सादा पिया नज़र ईंदा। अल्लाह जे हबीब जन निगाह करम करे ऐं सभिनी नबीअनि ॾे निहारियो त सभिनी जे मथां मुस्तफ़ा करीम जो नूर ईअं ग़ालिब थी वियो जीअं सिज जो नूर बल बने राडनि ते ग़ालिब थी वेंदो आहे। अल्लाह जा नबी पुछण लॻा, या रब्बल आलमीन, ही कंहिंजो नूर आहे? अल्लाह फरमायो, इहो उन जो नूर आहे जो उहो न हुजे हा त तव्हांखे बि पैदा न कयां हा, उहो न हुजे हा त तव्हांखे बि वजूद न ॾियां हा, उहो न हुजे हा त का शइ पैदा ई न कयां हा। सारी काइनात खे पैदा करण वारो मां आहियां, पर जंहिंजे सदके पैदा कई अथनि उहो इन जो नूर आहे जेको तव्हांजे मथां हावी ग़ालिब थी वियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे सभिनी नूर ॾिठो, अनवार ॾिठा, तजलियूं ॾिठियूं ऐं सभिनी खे ख़बर पई त वाकई मुस्तफ़ा करीम जो नूर एॾो वॾो आहे, एॾो ग़ालिब ऐं कवी आहे। हाणे अल्लाह ताला नूर खे ॾेखारे उन जो तजलियूं अॻियां आणे ऐं हाणे छा थो फरमाए? नबियो जी मालिक मां खां वाइदो थो वठां। हिकिड़ो चइबो आहे वाइदो, ॿियो चइबो आहे अहद, टियों चइबो आहे मीसाक। हे टिनी में हिकिड़ी मुश्तरक माना आहे, माना वाइदो, पर वाइदे खां अहद वधीक पको आहे, अहद खां मीसाक वधीक पको आहे। अल्लाह फरमायो, नबियो मां खां रुगी वाइदो न, रुगी पको वाइदो न, पर पकनि में बि पको वाइदो थो वठां। अंजाम कयो, इक़रार कयो, कहिड़ो मालिक मिठा, लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा, दुनिया जे सस्ते ते ईंदो मां किन खे किताब ॾींदुसि, किताब कुरान पाक खां सवाइ तौरात, इंजील, ज़बूर ऐं सहीफ़ा अता फरमाईंदुसि। हबीब करीम खे कुरान पाक ॾींदुसि ऐं मुंहिंजा पैगंबर, मुंहिंजा नबी वाइदो कयो, जॾहिं मां तव्हांखे किताब ॾियां, हिकमत ॾियां, अवां पंहिंजे पंहिंजे दौर में पैगाम हक़ जो पहुचायो, पर जे हलंदे हलंदे अव्हां जे दौर में मुंहिंजो हबीब अची वञे, वाइदो कयो त मुंहिंजे हबीब ते ईमान बि आणींदो, मुंहिंजे हबीब जे दीन जी मदद बि कंदो। केॾो न भलो थिए जो पोयां वेठल बि सुभान अल्लाह खणी चओ। चयोसीं मौलवी साहब पहिरियों दफ़ो हिते जलसो थियो आहे, सालनि खां पोइ असां प्रोग्राम कयो आहे ऐं तो खणी असांखे वठां कई आहे, सुभान अल्लाह चवराइण जी। सो कुझु डर ॾे, वरी ॿिए दफ़े को ॿियो आलम, टियों आलम, आस्ते आस्ते जागी ॾींदासीं। दुरूद शरीफ़ पढ़ो, पर जीअं मां पढ़ायां ऐं इहो अक़ीदो रखे पढ़ो त असांजो दुरूद मदीने वारो ॿुधे वेठो। सभई पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई पढ़ो, खुली पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरानी पाक जी आयत ॿुधंदा हलो, माना बि ज़हन में विहारींदा हलो। अल्लाह फरमावा, इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा, मां के किताब ॾींदुसि, हिकमत ॾींदुसि, सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा माकुम, अवां सभई अचे दंग कंदो, अवां मां को बि रहियल न हूंदो। हज़रत आदम खां वठी करे ईसा ताईं पंहिंजे पंहिंजे दौर में पैगंबर सभई ईंदो, सभिनी खां पोइ सुम्म ताख़ीर ला हूंदो आहे, सभिनी खां पोइ माना को बि रहंदो न, आख़िरी नबी थी मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम तव्हां वटि ईंदो। सुम्म मां असां मुस्लमाननि जो अक़ीदो साबित थो थिए त मुस्तफ़ा करीम खां पोइ का बि क़िस्म जो नबी न ईंदो, न ईंदो, न ईंदो। मुमकिन ई कोन्हे जो को नबी थी सघे, अची सघे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब ते नबुवत ख़त्म करे छॾी आहे, पैगंबरी ख़त्म करे छॾी आहे। मुस्तफ़ा नबीयनि में आख़िरी नबी।
अल्लाह ताला जी ज़ात नबियन खां वाइदो वरितो नबी आओ जी मालिक मिठा सुम जात तंहिंखां पोइ अव्हां वटि ईंदो अव्हां वटि सभई खणी जवाब ॾियो माना अचण जो ज़िक्र छाजो ॻाल्हायो छाजो अचण जो ज़िक्र सुभान अल्लाह ऐं हाणे जो रूए ज़मीन ते मुस्तफ़ा करीम जे मीलाद जूं महफ़िलूं थींदियूं आहिनि उर्स मुबारक आका जी जा जलसा थींदा आहिनि त उन जलसनि में महफ़िलुनि में बि हबीब जे अचण जो बयान थींदो आहे अदा छा थींदो आहे या कंहिं ॿिए जे अचण जो ॻाल्हायो वॾे आवाज़ सां ॻाल्हायो कंहिंजो बयान थींदो आहे नबी पाक जे अचण जो ॼमण जो तशरीफ़ आवरी जो कीअं दुनिया ते पाण आया इहो बयान थींदो आहे मतिलबु छा थियो नतीजो छा निकितो क़ुर पाक जे आयत मां त महबूब करीम जे अचण जे ज़िक्र लाइ माण्हुनि खे गॾु करे विहारणु माण्हुनि जो मेल गॾु करणु माण्हुनि खे इकठे करणु अल्लाह जे हबीब जे अचण जो ज़िक्र करणु हबीब जे आमद जो बयान करणु ही बिदअत न बुरो फ़इल न नाजाइज़ न पर सभ खां पहिरियां ही अल्लाह जल जलालहू जी सुन्नत आहे उनजो तरीक़ो आहे जंहिं पंहिंजे महबूब जे अचण जे लाइ मूंखे तोखे न पर 1.25 लख नबियनि खे गॾु करे विहारे ऐं मुस्तफ़ा जे अचण जो बयान फरमायो जागो था चओ सुभान अल्लाह पोइ महबूब जे अचण जो ज़िक्र करणु हबीब जे आमद जो बयान करणु ही ख़ुदावंदे करीम जी सुन्नत आहे ऐं वेही महफ़िल में ॿुधणु महफ़िल में अचणु महफ़िल में हिकु कनू थी वेहणु ही 1.25 लख नबीअ जी सुन्नत आहे ऐं सुन्नत उहो ई अदा कंदो जेको अहली सुन्नत आहे खणी वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह सभई मुझे हबीब करीम जे मोहब्बत वारा वेठा आहियो अल्लाह ताला पाण ज़िक्र फरमाए हबीब जे अचण जो ऐं कंहिंजे अॻियां बयान फरमाए 1.25 लख नबीअ जे अॻियां फरमाए नबीअनि खे ज़िक्र अचण जो ॿुधाए पोइ छा थो फरमाए सुम्म जाअकुम रसूलुन शान वारो रसूल ईंदो केरु ईंदो ॾाढा जवाब ॾियो भला को रसूल बिना शान जे आहे छा साईं सब शान वारा आहिनि जवाब ॾियो पर मुस्तफ़ा जे लाइ रसूलुन या तनवीन तज़ीम जी आहे माना शान वारो छो चयो वियो आहे छो त ॿिया रसूल शान वारा आहिनि पर उम्मतुनि जे लिहाज़ सां मगर मुस्तफ़ा उन रसूलनि शान वारनि में बि शान वारो शानदारनि में बि शानदार आहे इन जे करे सिंध जे कामिल वलीय नाम यारे वलीय आरिफ तारक दुनिया जे जंहिंजे वजूद जे वार वार मां बल्कि रग रग मां बल्कि रत जे कतरे कतरे मां अल्लाह जे ज़िक्र जूं तवारूं निकिरंदियूं हुयूं ऐं मारिफत जे समुंड जूं छोरियूं लॻंदियूं हुयूं हज़रत सैयद अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे हबीब जे शान खे बयान कंदे छा ॿुधायो फरमाए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार के असांजा भाइर पढ़ंदा न पाण कयई परवार पढ़ने खे पेश जो पाण कयई परवार माना अल्लाह पंहिंजो शान ज़ाहिर कयो पंहिंजो शान जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सरदारनि जो के ॾाहिरनि जा सरदार के मरनि जा के रिंदनि जा के बुगटिन जा के ॿियनि क़ौमुनि जा मगर मदीने जो मीर सरदारनि जो बि
जोड़े जोड़ जहान जी पान कई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुने सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार वाहे कादा हबीब सिंह रसूलुन शानदार रसूल इज्जत अजमत वारो रसूल जो आम मानन खा रसूल शान वारा आहिनी आहिन पर मुस्तफा ने शान वारन में भी शान वारो मुझा भाइरो कुरान करीम में एक न बन कीचरन आयतन मां महबूब जे अचन जो बासत जो मोकिलण जो बयान मिले थो ऐं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन पाण बि बयान फरमायो आहे त मां सूमर जे ॾींहुं ॼाओ आहियां इन जे करे सूमर ते रोज़ा घणा थो रखां अल्लाह जे हबीब पंहिंजे विलादत जो बयान फरमायो आहे सहाबे किराम नबी करीम जे विलादत जो बयान फरमायो आहे ऐं इल्म इज़्ज़ाम बयान फरमायो आहे दुनिया जा नामवर वली आरिफ कामिल अल्लाह जा पहतर बाना मुस्तफा जे अचण जो बयान करे विया आहिनि ही अहिड़ो सुहिणो अमल आहे जंहिंखे मदीने वारे जी मुहबत इश्क हूंदो आहे उहो पंहिंजे आका जे अचण जी ख़ुशी मल्हाए तवजो ॾिजो नबीअनि में को नबी रहिजी वियो छा ॻाल्हायो खुली ॻाल्हायो सभु हुआ न छो त मुतलक सी हुआ व इज़ अख़ज़ल्लाह मीसाक़न नबिय्यीन सब नबी हुआ हज़रत आदम खां वठी ईसा ताईं सभिनी खे इकट्ठे कयो उन सभिनी खे अल्लाह फरमायो त तव्हां सभिनी वटि कीअं ईंदो इते अकुल हथियार छॾे थो इश्क खे मैदान में आणे अक़ीदो रखे ऐं पोइ वेही पुछणो थो पवे मुहम्मद आका जे पाक सीरत थी जेके बि किताब लिखियल आहिनि अरबी में फारसीअ में उर्दूअ में सिंधीअ में कंहिं ॿियनि ॿोलियुनि में उन सभिनी किताबनि खे जेके वॾा वॾा तफ़सीली किताब आहिनि उन्हनि खे तव्हां मुताले कयो उन्हनि खे तव्हां पढ़ो उहे सभु लिखनि था त मुस्तफा करीम सभिनी खां अव्वल पैदा थियो अव्वल अव्वल जेका हस्ती वजूद में आई आहे जंहिंखे अल्लाह ताला वजूद ॾिनो आहे सो मुंहिंजो तुंहिंजो महबूब सुहिणो हबीब आहे चओ सुभान अल्लाह कुरान करीम में अल्लाह कीअं फरमायो आहे कुल इन्न सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लह व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन हबीब अमा फरमायो त मुंहिंजी नमाज मुंहिंजे हज जा हकाम मुंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी मुंहिंजो दुनिया ताईं इंतकाल सभु अल्लाह जे लाइ आहे उन जो को बि शरीक न आहे मूंखे इन जो अमर कयो वियो आहे ऐं मां अल्लाह के मञण वारनि में अव्वल आहियां हर जाइ ते मुस्तफा सभिनी खां अव्वल भला पैदा अव्वल हेॾे मुड़े निहारियो ऐं आयो सभिनी खां पोइ छो पोइ आयो हिकिड़ो आलिम मिस्र जो नालो अथसि अल्लामा मोहम्मद यूसुफ नबहानी सभु चओ रहमतुल्लाह अलैहि आलिम बि आहे वली बि आहे जंहिंखे सुहिणे नबी जा दीदार थींदा लिखे जवाहिरुल बिहार फी फज़ाइल नबील मुख्तार में त नबी साईं जने अव्वल आहिनि त आख़िर में छो आया हेॾे निहार हेॾे आहिनि अव्वल ॻाल्हि आहिनि ऐं आया आख़िर छो आख़िर में आया लिखे थो इन में हिकमत आहे इन में राज आहे जे नबी साईं अचे बि अव्वल हेॾे वे नबी पाक जी ज़ात पैदा अॻु में आहिनि वजूद अॻु में आहे ख़िलक़त अॻु में आहे हस्ती अॻु में आहे महबूब जो आ काइनात खां जॾहिं अॻु में वजूद आहे त पोइ छो आया अल्लामा नबहानी लिखे थो
त इन में हिकमत हुई जे नबी सही अव्वल अचे हा त दुनिया ता बुरको बि अव्वल मटाए हा, मज़ार पुर अनवार में बि अव्वल अचे हा, ऐं जेसीं ताईं ॿिया नबी दुनिया ते अचनि हा उन्हनि जो दौर गुज़रे हा तेसीं ताईं महबूब उन्हनि जे इंतज़ार में रहे हा। अञा फलाणो ईंदो, अञा फलाणो ईंदो, अञा फलाणो ईंदो। अल्लाह फरमा हबीब मूं तोखे पैदा अवल कयो आहे, तूं मुंहिंजे दरबार में रह। ॿिया नबी भली दुनिया ते अचनि, उहे तुंहिंजा ऐलान कनि, उहे तुंहिंजे अचण जो इंतज़ार कनि, उहे तुंहिंजे अचण जूं ॻाल्हियूं कनि, उहे तुंहिंजे अचण जा बयान कनि, उहे मुल्क में पढ़ा ॾींदा वतन, दुनिया खे ॿुधाईंदा वचन त मदीने वारो सरकार अचण वारो आहे, नबी पाक अचण वारो आहे। हबीब सारी कायनात तुंहिंजो इंतज़ार करे, महबूब तूं कंहिंजो इंतज़ार न कर। रुगी महबूब थो रही जे अॻ में हबीब अचे हा त असीं तो अॻ में अचूं हा, क़बर में पइजी पइजी पासा ई सुकी पवनि हा जेसीं ॿियूं उम्मतूं अचनि। रब जो हबीब तूं बि पछाड़ी में अच, उम्मत बि तुंहिंजी पछाड़ी में अचे, न तूं इंतज़ार कर न तुंहिंजी उम्मत इंतज़ार करे। इन जे करे पैदा अॻ में आयो सभिनी खां पोइ आहे। डॉक्टर इक़बाल बि इन ॻाल्हि खे मञियो आहे। छा थो चवे पंहिंजे ॿोल में, तुम मकाने इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर। वॾी आवाज़ सां चओ, मकाने इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर, वही ज़ाहिर वही बातिन वही यासीन वही ताहा। अजीब फैसलो आहे। इन ते को फतवा लॻाए त साईं कुफ्र करे छॾियईं, अव्वल वरी कीअं नबी खे थो चवे। वाजिबी ॿिए बेत में छा ॻाल्हि बयान, चथो वो तानाए सुबुल खत्मे रसुल मौलाए कुल जिसने गुबारे राह को बख्शा फिरोगे वादिये सीना। हाणे सुभान अल्लाह बि चयव, रब ख़ुशि बि रखंदो पर माना ॾे हौर कयो। वो दानाए सुबुल खत्म रुसुल मौलाए कुल जिसने गुबारे राह को बख्शा, रस्ते वारी मिट्टीअ खे हबीब बख़्शे छॾियो आहे। छा बख़्शूं आहे? फिरोगे वादिये सीना। हजरत मूसा जे तूर सीना ते अल्लाह सां ॻाल्हाईंदो हो, उन तूर सीना में जेके तजलियूं हुयूं मुस्तफ़ा जे कदमनि जे पाक मिट्टीअ में उहे तजलियूं नज़र ईंदियूं आहिनि। सुभान अल्लाह। ॾाढा चओ साईं। हिकु भेरे मूंखे हज़रत मखदूम गुलाम मोहम्मद मलकारी रहमतुल्लाह अलैह जो हथ जो लिखियल कलमी ब्यास ॾिनो। उन में हज़रत मखदूम साहब लिखियो त बगदाद जे शहर में हिकिड़ो इब्राहिम नाले शख्स हो जेको 12 महीने पंहिंजे महबूब जे मीलाद जी ख़ुशी कंदो। असीं इन खे सॾींदा आहियूं उर्स महीनो, वॾा बि सॾींदा अथसि, ॻाल्हाए त सही, ख़ुशीअ जो महीनो। वॾनि जो अहिड़ो ख़्यालु हूंदो हो जो हंधि विछाईंदा हुआ, अतुर हणंदा हुआ, फोटा रखंदा हुआ, गुलाब जा गुल मोटियो रखंदा हुआ। अक़ीदो हूंदो हो त मुमकिन आहे जो मदीने वारो कदम घुमाए वञे। सुभान चओ चओ सुभान अल्लाह। हज़रत मलकानी साहब रहमतुल्लाह अलैह इब्राहिम नाले शख्स बगदाद में मुस्तफ़ा जो मीलाद मनाईंदो। उन जी पारे में हिकु यहूदीअ जो घर हो। रात जो ज़ाल मुड़स ॿई पाण में यहूदी यहूदानी सलाह था कनि। चई ॾे ख़बर नबी करीम अलैहिस्सलाम जी शान खां माई वाक़िफ़ न हुई। मुड़स खां थी पुछे ख़बर त ॾे कहिड़ी? ही 12 महीने मुसलमान हेॾी ख़ैरात थो करे, हेॾो तान थो करे, छाजे लाइ?
हिकड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायांव जेका अॻु में शायदि न ॿुधी हुजेव। उहा कहिड़ी त नबी करीम जे ॼमण जे ख़ुशीअ में रोज़ा बि रखो। इहा ॿुधी अथव? न न, इहा मौलवी ॻाल्हि न ॿुधाईंदा आहिनि, रुॻी ड्रामा वारी ॻाल्हि। पर अल्लामा इब्न रजब हंबली सही बुखारी जो शार लिखे थो पियो त इन मुक़द्दस ख़ुशीअ में, महबूब जे आमद जे ख़ुशीअ में अल्लाह जे राज़ी करण जे लाइ रोज़ो बि रखो। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह। अल्लाह जा बांधड़ो उन वीचारे इब्राहिम जी 12 महीने ख़ैरात हूंदी, माल जाम हलंदो हो। यहूदियाई पंहिंजे मुड़ुस खां पुछो जे इन महीने में हिन जो नबी सुहिणो ॼाओ आहे, उन जी ख़ुशी था कनि। वरी ज़ाल पुछेसी भला इन जो नबी कीअं, नालो छा हुसि? हाय हाय, नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। हाँ, शान पढ़ंदे दिल चरी थी वञे। नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है, नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लब पर नग़्मे सल्ले अल्लाह के, हाथों में कशफूल, हाथों में कशफूल। देखो तो सरकार का मगता कैसा लगता है। अरे को वडेरे जे दर ते पिनी, को बादशाह जे दर ते धिका झले, कुर्बान वञा मदीने वारे गदा करता जेको दिल भर हबीब दर ते झोली झलियो बीठो हूंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान। मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ हज़रत मखदूम साईं लिखियो, हज़रत मलकानी साहब रहमतुल्लाह अलैह, त नालो उन यहूदीअ जो उन औरत खे ॿुधायो। सोचे सोचे सुम्ही रहिया। निंड में वह औरत ख्वाब थी ॾिसे त मदीने खां काफ़िलो निकितो आहे। किथां निकितो आहे? चओ त सही। करां गलती खज़ीने भी, सुभान, करां गलती खज़ीने भी, ए दुनिया खादी है खैरात मदीने भी। ए दुनिया खादी है खैरात मदीने भी, करा गलती खज़ीने भी। मदीने का काफिलो निकतो आ, बेटे समय थो के चायो काफिलो, साथ धणी सरवाण वार वडे वागू कया पमाहूं दपलाण। वो जहड़ो पुनो पाण तेरी सिट सजण जे साथ जी। प्यारो काफिलो, औरत ख्वाब थी ॾिसे तो काफिलो जॾहिं हिन जे घरनि खे वेझो आयो त अंदरां निंड में हिन जी दिल बेदार थी। निहारे त सॼी काफ़िले जे अॻियां हिकु ज़ात जो मुर्गे त ॾींहं ऐं हिकु राति ॻाल्हाए त अल्लाह जे वहय जी तजल्लियात। चओ सुभान अल्लाह, चओ चओ ॿुध न। मदीने जे मीर जे मोहब्बत वारो, हबीब करीम जे इश्क ऐं प्यार वारो, मुझे हबीब जे इश्क ऐं मोहब्बत वारो अल्लाह ताला जो बानी ॾिसे थी पई तो काफ़िलो आहे। उन जॻह हिकिड़ो जवान आहे जंहिंजो अज़ीम शान आहे, जेको ॾिठे सो हैरान आहे, जेको ॾिसे सो मस्तान आहे। निहार खणी तो न तां हर शइ कुर्बान। वेचारी ख्वाब में वेझो वई। वेझो वञी करे ॾिसई
तो छा हस्ती आहे। पोयां कंहिंखां पुछई त इहा कहिड़ी हस्ती आहे? उन्हनि चयो इहा मिठे मोहम्मद जी हस्ती आहे, जंहिंजे सदके उम्मत ला जन्नत सस्ती आहे, जंहिं ला माण्हुनि खे मौज ऐं मस्ती आहे, जंहिं ते राज़ अलस्ती आहे। जेको ॾिसंदो आहे कुर्बान थींदो आहे, जेको ॾिसंदो आहे हैरान थींदो आहे, जेको ॾिसंदो आहे मस्तान थींदो आहे। ईंदो आहे त ख़ाली न वेंदो आहे, हे लखनि खे ॾाज ॾींदो आहे, ख़ाली झोलियूं भरींदो आहे। पुछे थी कहिड़ा? जो नबी सल्लल्लाहु काॾे थो वञे? चई इब्राहिम जे घर में महबूब जे ॼमण जी महफ़िल आहे, पाण कर्म करे उते शरीक थियण थो वञे। औरत वीचारे जो ख्वाब में ॾिठो त दिलि भरजी आई कि भला मां जेकॾहिं अर्ज़ु त मूं ॾे साईं ईंदो। जाॻो था साईं फरमायो ने ख्वाब में सहाबन फरमायो पुछा काफ़िरनि त अर्ज़ु करे ॾिस, रहमत लिल आलमीन कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। साम्हूं जो आई त अर्ज़ु न औरत जो आहे ऐं ज़ुबान भिटई घोट जी आहे। छा थी अर्ज़ु करे तूं सम्हूं आ गंदरी मुंह में ए बन लख हिन मुंहिंजे हाल जी तोखे पिरी सब परख कारण रब अलख मता मांगर मटी। साईं मां त ए बन हाणी हा पंहिंजे मूं ॾे अचो तव्हांजा अहसान, तूं बि चवंदो कर हबीब खे अर्ज़ु कंदो कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं मां ए बन हाणी हा तूं सम्हूं आ गंदरी मुंह में ए बन लख। सुभान अल्लाह। चई बसी कई त महबूबन जे उठ जी महार मुड़ी लड़ी आया। शासा समय तो गंद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक उन्हनि जे ओता करानल रीझी आयो। हमारे सुजायूं खारियूं छॾ छपिरे जंहिंजी मोहब्बत मच्छी असान विहन रहन सर बांधे सदा बदबू हाण लुधलनि जीअं लतीफ़ चवे पाणी विझनि पाण तन मलाहन जो मान समी सिर पियो पांहिंजे। सुभान अल्लाह। ख्वाब में औरत वीचारी ज़ियारत बि कई, ईमान बांधो। हाणे अख पटी सोचे पई त मुर्स मारींदो अलाह छा कलमूं पढ़ा, दावत बि कयां मुस्तफ़ा जो उर्स बि कयां, पर मुर्स हिंदू आहे यहूदी अलाह छा कंदो। अञा सोच न हुई त मुर्स फतकी उथियो ऐं उन चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। औरत निहारेसी त मिन ऐन तअल्लमत किथां कलमो सिखियो आहीं? चए थो मुंहिंजी घरवारी परेशान थी, जंहिं दिलि भर तोखे दीदार करा कलमो पढ़ायो आहे उन मूंखे बि दीदार करा मुस्लमान बनायो आहे। वठी अचणु मुंहिंजो कमु आहे, रधी खाराइण तुंहिंजो कमु आहे। हज़रत मलकानी साहिब जे लिखण जो मक़सद ही आहे त उर्स पाक अहिड़ी शइ आहे, एॾी त बरकत वारी मीलाद जी महफ़िल आहे जो इन जे सदके काफ़िरनि खे कलमो नसीब थींदो आहे। खुदा जे हबीब जा आशिको ही बुरी शइ न आहे, महबूब जी ख़ुशी। तो सुभान ॾाढा ॾाढा त हिते केतिरा मौलवी लॻाइण हूंदा आहिनि त मदीने मके में त तव्हां वारा मौलवी कुझु नहीं कोन था, पर जे ख़ुदा घुरे हींअर रबीउल अव्वल महीने में को हली ॾिसे त मदीने वारा जहिड़ो उर्स था कनि कहिड़ो दुनिया में केरु करे। वॾा वॾा होटल उहे बुक थींदा आहिनि। ही जेको उसाम है ॿुधो था न, उसाम है जंहिंजे पुछां सभई लॻी पिया आहिनि हाणे उते था पहुचनि चंदोरे चाचा। इन उसाम जो भाउ आहे महरूस बिन लादेन, ॿियो भाउ आहे बकर बिन लादेन,
जेके मुहम्मद घोट जे मीलाद जे महफ़िल में ख़ुशीअ जे महफ़िल में असां ग़रीबनि सां गॾु गोॾा भञी ते वेंदा एॾियूं वॾियूं वॾियूं बेड वो बुक कराईंदा जिते 50,000 रियाल जगह जो किरायो थींदो आहे उन खां पोइ हज़ारे माण्हुनि खे घुराए मुंहिंजे दिल बर हबीब जो उर्स थींदो आहे ख़ुशी थींदी आहे ऐं सभिनी खे मुहम्मद घोट जो लंगर खाराए ॾींदो आहे चयो सुभान अल्लाह त भलो थी पवे अल्लाह जा बाहिड़ो महबूब जी खुशी मल्हाइण आका जो उर्स करण आका जे ईद मीलाद में सुस्ती न कयो हिकिड़ो नथो करे सघे ॿ गॾी पओ ॿ न त 10 गॾी पओ 10 न त 20 गॾी पओ पाण में घणा गॾी पओ अहिड़े नमूने खुशी मल्हायो जो हर ॻोठ में ख़बर पइजी वञे त मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो मीलाद थी रहियो हर ॻोठ में गुंबज़ ख़िदरा वारो झंडो हणी छॾियो जिते नबी जो रोज़ो छातल हुजे अस्सलात सलाम अलैके रसूल लिखियो पियो हुजे ख़बर पए त दुनिया ख़ाली न आहे ही सुन्नत जमात जो मुल्क आहे ही अहले सुन्नत जो मरकज़ आहे ही मुहम्मद घोट जे परवाननि जी इलाइक़ो आहे खुदा सां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो नबी से हिन महीने में दुनिया ते ज़ाहिर थिया कहिड़ो महीनो रबीउ अव्वल रबी माना बहार अव्वल माना पहरी हिन साल मूं मदीने पाक में तकरीरूं कयूं हूं मके में बि हींअर मदीने जी तकरीर मूं खांदी आहे पाण सां 11 शरीफ़ जे जलसे में तकरीर थी हुई मदीने पाक में उहा ही असांजा दोस्त आया आहिनि सकरन वारा इन्हनि छा कई आहे खपाया मां ॾिठो हू बि खपाइनि था पिया अमां ॿुधो त मदीने में बि मीलाद थिए थो मदीने में बि 11 थिए थी मदीने में बि मेराज जा जलसा थियनि था अरे अरबत अहिड़ा आशिक़ आहिनि जो सुभान अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह 22 तारीख सूमर जी रात जो सुभान सूमर जी रात रहमती बरसाता नूर जी तजल्लियाता जे देखणी निहार आवाज ही हुआ त अचण वारी मोहम्मद घोट जी ज़ात पखिन के इहाई ताता मच्छिन के इहाई लाता हरन के इहाई याद ज़ाता जे देखणी निहार आवाज पियो अचे त अचे पियो अचे पियो अचे पियो केर थो अचे जंहिंजे सदके जग जहन्नम खां बचे हां या न चओ त असांजो ईमान आहे पोइ न मञे त खॾ में पए चओ त असांजो ईमान आहे हथ मथे खणी चओ हथ मथे खणी केर थो नबी संग असांखे सुञाणे असांखे ख़ुदा जे हबीब जो सदको था खाऊं हा हा 12 रात सूमर सैयदह आमिनह हबीब करीम जी जलम मां फरमाए थी त मां दरवाज़ो ॿिए घर जो वेही रही आहियां हज़रत अब्दुल्ला साईं जो बाबो साईं अॻी जहान छॾे वियो आहे अकेलाई तन्हाई जो जहान आहे दरवाज़ो बंदि करे वेठी आहे ठक ठक थी केर आवाज़ आयो त दीदर खोल ॾिठुमि त मुस्तफ़ा जी पुफी आहे महबूब जी सफ़ीह सॻोरी दर खोलियो वेठी वरी दर वरी ठक ठक केर दर पे खोला उन्हनि दर खोलिया त 3 औरत दर ठड़कियो 3 औरतूं आयूं केर आहियो अम्मा मना फरमायो त मूं निहारे मूं सुञाचियो कोन हिकु चयो मां इंसान ज़ाती अम्मा बीबी हवा ॿिए चयो मां हज़रत ईसा जी अम्मा बीबी मरियम ॿिए चयो मां फिरौन जे घर में रही बादशाह हो मुड़ुस हो पर काफ़िर हुयो मगर मूं कलमो पढ़ी ईमान आंदो हुयो बीबी आसिया आहियां
टई दुनिया ता कई साल अग में गुजारे वही हूं एक के हजारे साल गुजरी विया बे के हजारे साल गुजरी विया टे के समी साल गुजरी विया मां तो का पुछा तो किताब न चई त भाड़ो माथो ॾियां मूं वटि हली ॾिस मवाहिब दुनिया खोल सीरत हलबिया खोल हसास कुबरा खोल सीरत शामी खोल मदार जुनबत खोल ये सब लिखन था पिया त बाकायदे जिस्म सां नजर आयूं जेके हजारे साल अॻु में गुज़ारे वयूं वे जेरियूं थियूं दरवाजे ते कीअं आयूं कब्रनि मां निकिरी कीअं आयूं अम्मा पुछे थी छाजे लाइ हो तोखे पुट थो ॼमे उन मोहम्मद घोट जो दीदार करायूं अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार या अलील मुर्तजा शेर खुदा मसला वधाए नारो है खुदा दा नाम हो अकुल तुझो किथे हलंदो मुस्तफा जे मैदान अकुल खे छॾे इश्क के मैदान में आ अम्मा फरमाए वेठियूं वरी ठक ठक या ना कहिड़ी रात रुई ठड़को समझी दरजो खोलिया त वार बि नूर चेहरा बि नूर कपड़ा बि नूर पेरनि वारी जुती बि नूर कतार औरतुनि जी पुछां थी मन अंतुन व मिन ऐन अंतुन केरु आहियो किथां आयो आहियो चवण लॻियूं जन्नत जूं हूरूं आहियूं जंहिंजे सदके पैदा थियूं आहियूं उन दिलबर जे अचण जी रात दीदार करणु आहियूं अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार या अलील मुर्तज़ा छा चयो भिटाई घोट कहें ॾाढा त मुर्शिद भेटाई जेको न मञे त जी रब फिटाई छा फरमाई आलम हूंदा छो सैयदाए सोजरो हाय तनी लाइ हाय जेके वांझा थिया हिन वाट हेॾे नूर होॾे नूर जिधा नूर जेड़े निहा नूर अम्मा फरमाए वेठियूं हानी सद थिया महबूब ज़ाहिर थी नबी सुहिणा ज़ाहिर थी मिठा मोहम्मद ज़ाहिर थी सद थींदा महबूब ईंदा जीअं जो पहता उवा उवा करे ॿार रहंदो आहे रोज न हो नारो कुदरती तरह वढियल तोहर ठहियल वारन के कंगो आयल अखन में कुदरती कजल नुबुवती मोहर चमके पई बिहश्ती वगो पातो पियो वुज़ू सां पाक ऐं साफ़ ईंदे सजदो करे अल्लाह जो हम्द करे ऐं उम्मत गुनहगार ला दुआ शुरू थी वई सुभान अल्लाह सुभान बेटे फरमाए तो सुबह जा तो सवाल करी अञा पई रात अञा से क़यामत आई कान्हे तूं अॻे ई थो छॾ सुबह जा थो सवाल करी अञा पई रात तो जेड़ा तो सरता तो जहरी ज़ात कहीं न लधी दात मिसल तुझे मगता तो जहिड़ी दात कंहिंखे न मिली पर से अञा क़यामत आई कान्हे तूं अॻे ई थो छॾ छॾाइबो कंहिंखे आहे जेको ॿधबो आहे ॻाल्हि तव्हां पंहिंजे इलाइक़े जे कंहिं सैयद कंहिं अमीर कंहिं बुज़ुर्ग खे वठी वञो साईं असांजे हमरा थाणे ते ॿधो पियो आहे महिरबानी करे छॾाए ॾे अब छॾाइबो कंहिंखे आहे ॻाल्हायो कहिड़ो मां अंग्रेजी थो ॻाल्हायां सिंधी ॿोली आहे ॻाल्हाए त तुंहिंजो नालो टेप थी वेंदो माण्हू ॿुधंदा त हीउ आशिक़ बि हो मैदान में अब छॾाइबो कंहिंखे आहे अञा ॿधाई कोन्हे नबी साईं तूं अॻे ई तो छॾाई साईं फरमाइनि था त ॿधण खां पोइ छॾाइण ॿी ॻाल्हि आहे पर मां चवां थो मुंहिंजो मोती ॿधजाई न सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ चओ ॿधण जो
नंबर हलो छो वने पुलिस दर ते अचे बधन कमाल ही होवा जो बधण दी वारदाती न थे न डीसीएसपी अचे न गवर्नर सतार अचे न दुनिया जो को सरबराह अचे वो मोहम्मद जे उम्मती हुजण जो ठप्पो लगी वनेस मुझे शफाअत दी मोहर लगी पई हुजे त मजाल अज बधजे बधबो कोन पुलिस राता ये पता दींदो सिधो जन्नत ॾे हलियो ही मुझे रहमत लिल आलमीन जी ख्वाहिश तकाज़ा है फितरत हबीब करीम जी अल्लाह ताला जे हबीब इंदे सजदो करे उम्मत अल्लाह दुआ घुरी थोड़ी देर थी अखिन खां गायब थी अम्मा फरमाए थी मां परेशान आहियां हैरान आहियां या अल्लाह वो दिल भरनी वरी काॾे वियो कोने आई निदा के आमिना जागे तेरे नसीब परेशानी गाली आई निदा के आमिना जागे तेरे नसीब झोली में तेरी आएगा अल्लाह का हबीब झोली में तेरी आएगा अल्लाह का हबीब मुलाकात वियो आमिना समुंड जी मच्छियुनि पखियुनि जीतनि समुंड मां मुंहुं मथे कढी दुआ घुरी त मौला के मक्के वञी दीदार कंदा के मदीने असीं पखी मच्छियूं कीअं वेंदासीं समुंड में क़ाबू आहियूं असांखे घर वेठे मुस्तफ़ा जो दीदार रब जो मलाइको खणी वञो पखी मच्छियूं दिलबर जो दीदार कनि ॾिसनि त अल्लाह जो हबीब ही चो सुभान अल्लाह अम्मा फरमाए थी त सॼो शहर खुशबू थी छा थी वियो चो छा थी वियो अल्लामा शरफुद्दीन बूसीरी जो शेर अर्ज़ कयां इमाम बूसीरी छा फरमायो अबान मौलिदहू अंती बेउनसरही महबूब जे ॼमण ई ॿुधायो त सॼो बदन खुशबू आहे खुशबू नबीअ जी मोहताज आहे खुशबू चओ नबी खुशबू जो मोहताज नाहे अबान मौलिदहू अंतीब उनसरही यातीब मुबतदइन मिनहु व मुख्ततमी इब्तिदा खुशबू इंतहा खुशबू अल्लाह या बा खुशबू थी दीदार था मलाइकन मोटाए आंदो पर हथ में चाहो कुंजूं छा हुयूं कुंजी तुम्हें दी अपने खजानों की खुदा ने महबूब किया मालिक मुख्तार बनाया कुंजी धनी मुस्तफा बंदी आयो खजाना खुदा जा वडी दर मोहम्मद करीम पर समय त इन्नमा अन कासिमुन वल्लाह योती रब ॾींदो मां मुस्तफा वंडींदो ही मुक़द्दस महीनो आहे जंहिंमें हबीब जी विलादत थी आहे हबीब जी तशरीफ़ आवरी थी आहे हबीब जो ज़ुहूर थियो आहे हाणे धरतीअ ते त आया नबी साईं जो चाचू हज़रत अब्बास फरमाया तो 12 तारीख़ विलादत थी 13 छॾे 14 जे राति पंहिंजो भाइटियो ॾिसण आयो कंहिंखे ॾिसण आयो महबूब करीम के ॾिसण आयो भाइटियो करे ॾिसण आयो आहे ॾिसो घर में जो भेणा त हबीब करीम पींघे में आहिनि लोॾण वारो ॾिसजे कोन पींघो लोॾे पियो पींघो ऐं वरी मथे जो निहारियां त लोॾे में जेॾे पीढ़ीअ जा पेर पिया वञनि 14 जो चंड बि उॾां पियो वञे सुभान आला हज़रत अहले सुन्नत जो बरख बुजुर्ग फरमाए थो त चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में पीघे में जेॾे पे आंगुर हले तेॾे पे चंड हले तू इन लखन के ही कना ही पन्ना टंगा पिया न इनखे त आंगुर कर त हले मैं सकते थोरो कर मुंह ते न सब मुला मोली गजूं ॿुधंदी कान
वाह मुझा सुहना नबी तुझे मकाम चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में, चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में, क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का, तेरे नस्ले पाक से है बच्चा बच्चा नूर का, तेरे नस्ले पाक से है बच्चा बच्चा नूर का, या नबी तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, सब जो तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, आ गया चेहरे मुबारक पर पसीना नूर का, नूर के खोशे में है हर दाना दाना नूर का। साईं खे ॾिठे हज़रत अब्बास काई तारीख़ चोॾहीं काई ॾाढा गाना माना हिकिड़े ॾींहुं विलादत ॿियो ॾींहुं छॾे टे ॾींहुं 55 साल खां पोइ घणा साल खां ॻाल्हाए मुंहिंजा मिठा पुछे तो महबूब जेॾे पे तव्हांजा पेर पिया करा तेॾे पे चंड जो छाजे लाइ तव्हांखे पुराणी ॻाल्हि यादि आहे हाँ अल्लाह खुश करे परो के उस महीने में छा खाधो यादि न हूंदो 55 साल गुज़रिया उन खां पोइ थो पुछे हज़रत अब्बास चाचो करीम साईं चवंदा हा चाचा अम्मा मूंखे कपिड़े में छिके ॿधो हो 100 रुपए कई कपिड़े पोइ अल्लाह ताला चंड खे चयो त महबूब खे रीझा जेॾे पेर वञनि तेॾे तूं पियो अच वञ त मोहम्मद करीम राज़ी रहे। हदीस जो मशहूर किताब सीरत ज़रकानी मवाहिब लदनी जो शरह अल्लामा ज़रकानी लिखे तो त नबी से चाचा रुगी चंड खे लुॾंदे घुमंदे तो ॾिठो हो पर चंड जॾहिं लहंदो आहे अल्लाह जे दरबार में सजदो कंदो आहे अर्श जे हेठां सजदो कंदो आहे इन जे सजदे जो सरराट मां मुस्तफ़ा पंहिंजे घर में पंहिंजे जीजल अम्मा जे वजूद में ॿुधंदो हो। मुझे हबीब सुहने जा आशिक़ो हाणे ही चाचो हज़रत अब्बास जो मुसलमान थियो सहाबी बनी ॿियो चाचो अबू लहब केर तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्राअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। कुरान पाक में उन जो ज़िक्र मज़म्मत आई आहे ने अबू लहब खे वरी बांधी वञी ॿुधायो जेका पेसनि ते वरतल हुई ओ सरदार साहब रईस साहब मुबारक थी भाइटियो ॼाओ अथई वॾो माण्हू आंगुर खणी की वञे भाइटे जे ख़ुशी में तूं आज़ाद आई। हज़रत अब्बास फरमाए थो कई वरह गुज़री विया नबी पाक जी ज़ात बरकात न मञण वारो अबू लहब मरी वियो मां ख़्वाब में ॾिसां थो त जहन्नम जे बाहि में त जल जल फिनार सड़े पियो पुछां थो छा हाल आहे ॾिसो सड़ी वियो हा पर सूमर सूमर ते हिन आंगुर मां मिठी काशे निकिरंदी आहे खीर जहिड़ी लज़ीज़ चुसींदो हा अज़ाब हल्को थी वेंदो आहे छाजे करे रब चयो तो मुहम्मद जी अचण जी ख़ुशी कई हुई त काफ़िर पर उन ख़ुशीअ जे सदके अज़ाब हल्को करे थो छॾियां। शेख अब्दुल हक दहलवी लिखे थो त जे काफ़िर ते अज़ाब हल्को आहे त मोमिन खे इंशाअल्लाह थींदो ई तंहिंजे करे ईद मीलादुन नबी मल्हायो उर्स मुबारक जाम कयो ईअं थी वञे जो पहिरीं तारीख़ अवां ॿुधो आहे त 30 तारीख़ुनि ताईं अवां जो मिठे मुहम्मद जे इश्क ऐं मुहबत जो होको उर्स जे ज़रिए ईंदो रहे दुनिया ॾिसे त दुनिया ख़ाली न आहे महबूब जो मीलाद थींदो। अल्लाह ताला फरमायो इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतनसुरुन्नह। नबीयो मुंहिंजो महबूब ईंदो त ईमान आणींदो मदद बि कंदो
वायदो पूरो छो जो मेरा जारी रात सभई पंहिंजे मज़ारनि मां निकिरी आया मुस्तफ़ा इमाम थियो नबी जमायत सभिनी निमाज़ मुस्तफ़ा जे पुठियां पढ़ी वरी आख़िरी ज़मान हज़रत ईसा लही ईंदो उहो मुंहिंजे मुहम्मद हबीब जो जमायती हूंदो उम्मती हूंदो वाइदो पूरो थींदो लतुमिनुन्न बिही वलतनसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम वअख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी अल्लाह फरमाए नबियो इक़रार कई करो बार खईं क़ालू अक़ररना मौला इक़रार अब नबी कहा करे फिरंदा छा चओ न पर अल्लाह पक्की ॻाल्हि थो करे कालू अकररना काल फशहदू रब जो हिक ॿिए जे मथां शाहिदी बीहो वनमाकुम मिन शाहिदीन ऐं मां रब बि अव्हां सां गॾु शाहिदनि में आहियां ही हुयो हिन आयत जे मुतालिक़ अर्ज़ करणु जेको अर्ज़ कयुमि अल्लाह मुंहिंजो अर्ज़ करणु अव्हां जो ॿुधणु क़बूल करे अव्हां खे अल्लाह ताला बार बार ही मौक़ो नसीब करे अव्हां खे मुबारकूं आहिनि जन बि दामे दिर में कदमे सुखने हिन में हिसो वरितो इंशाअल्लाह उन जो अजुर अज़ीम क़बर में क़यामत में ॾिसंदव रब तव्हांखे सलामत रखंदो हाणे 2 मिंट उथो त सलातो सलाम पढ़ी पोइ बांग ॾेई निमाज़ पढ़ूं पोइ नगर खाइजो अॻु में न खाइबो उथो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह जी आए जनाबे आली ऐ अरब अजम जावाली ज़ात तो है जी आन राली कौन दरता व्यो को खाली या नबी सलाम अलैका या रसूल या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह छा चवां मां शान तुंहिंजो शान बे पायान तुंहिंजो मकान तुंहिंजो रब मीज़बान तुंहिंजो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या ऐ इद्रीस जा सहारा पाक रब सदा प्यारा कर भला ई तू भला माफ कर मेड़ई मुझारा या नबी सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अस्सलामी सब नबियन जा नबी अस्सलाम ऐ वाक़िफ़े राज़े रबी या इलाही सदक़े ज़िक्र रसूल या इलाही सदक़े ज़ुल्फ़े रसूल या इलाही सदक़े रोज़े रसूल या इलाही सदक़े हज़रत बतूल ई सलाम आजिज़न जा कर कबूल सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका अस्हाबिका या हबीब अल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम
वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। समिअना व अतअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। आमीन सुम्मा आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।